नाज़रीन, ठुल मां रिपोर्टर सिराज अहमद नूनारी जी रिपोर्ट मूजिब ठुल में सिंधु दरिया मां निकिरंदड़ तकरारी केनालनि ख़िलाफ़ अॼु पूरी सिंध जियां ठुल शहर में क़ौम परस्त पार्टियुनि पारां शटर बंद हड़ताल कई वई। जीए सिंध महाज़ मर्कज़ जे सॾ ते शटर बंद ऐं फीथा रोक हड़ताल वारे ऐलान ते पूरी सिंध जियां ठुल में बि भरपूर मोट अवाम मुकमल तौर कारोबार ऐं ट्रांसपोर्ट रखियो वियो। जस्कम कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। शहर जे मेन बाज़ार, किरियाना बाज़ार, कपिड़े बाज़ार समेत समूरियूं बाज़ारूं मुकमल तौर ते बंदि रहियूं। ट्रैफ़िक बंद हुजण सबबि रोड रस्ता वीरान रहिया। कारकुननि जस्कम अॻवान वसीम कुरैशी, SUP सदर जमाल जोश बुरड़ो, कामरेड लियाकत सरकी, मामो शमन JUI ज़िले सालार मीर हसन बुरड़ो, शहीद भुट्टो जी अॻवान साथिन अब्दुल कुदूस शान जी अॻवानी में तमामु पार्टियुनि जे अॻवाननि जी शिरकत। अॻवाननि चयो त सिंधु दरिया असांजो जियापो आहे। सिंधु मां केनाल कढिया विया त सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। केनाल ठहण त पंहिंजी जाइ, पर पंजाब खे पाणी जो फुड़ो बि न ॾींदासीं। जेसीं ताईं केनाल वारो तकरारी फ़ैसिलो न वरितो वेंदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो।